बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह मुतफ़्फ़िफ़ीन। तोर ऐं माप में उन्हनि घटि करे ॾींदड़नि लाइ वेल आहे, जे जॾहिं पाण लाइ माण्हुनि खां मए वठंदा आहिनि त बिल्कुलु पूरो करे वठंदा आहिनि, ऐं जॾहिं उन्हनि खे मए ॾींदा आहिनि या कंहिं तोरे ॾींदा आहिनि त घटाए ॾींदा आहिनि। उहे गुमान नथा कनि छा त खेनि ज़रूरु उथारिबो उन्हीअ वॾे ॾींहं लाइ, जंहिं ॾींहुं माण्हू जहाननि जे पालणहार अॻियां उथी बीहंदा। सच आहे त बेशक बदकारनि जो ऐमालनामो सिज्जीन में आहे, ऐं कंहिं सम्झायई त सिज्जीन छा आहे। हिकु लिखियलु दफ़्तरु आहे। उन ॾींहुं उन्हनि कूड़ भाईंदड़नि लाइ वेल आहे, जेकी अमलनि जे बदिले जे ॾींहं खे कूड़ भाईंदा आहिनि, ऐं उनखे सभु कंहिं हद खां लंघंदड़ गुनहगार खां सवाइ ॿियो को कूड़ो न भाईंदो। जॾहिं असां जूं आयतूं खेसि पढ़ी ॿुधाइबियूं आहिनि त चवंदो आहे त उहे अॻियनि जूं आखाणियूं आहिनि। ईअं बिल्कुलु न आहे, बल्कि जेकी कमाईंदा हुआ तंहिंजी कट संदनि दिलनि ते ॼमी वई आहे। ईअं न आहे। पंहिंजे पालणहार जे साम्हूं अचण खां उन्हीअ ॾींहुं रोकियल हूंदा। वरी बेशक उहे दोज़ख में घिड़ण वारा हूंदा। वरी चइबुनि त हीउ उहो दोज़ख आहे जंहिंखे अव्हीं कूड़ भाईंदा हुयो। सच आहे त बेशक भलारनि जो ऐमालनामो इल्लीन में आहे, ऐं कंहिं सम्झायई त इल्लीन छा आहे। हिकु लिखियलु दफ़्तरु आहे। उन वटि अल्लाह जा मुक़र्रब हाज़िर रहंदा आहिनि। बेशक भलारा बेहिश्त जे नेमत में हूंदा, तख़्तनि ते वेही निज़ारो पिया कंदा, सभिनी पासनि खां संदनि मुंहं मां ई नेमत जी ताज़गी पियो मालूम कंदे मुहर लॻल साफ़ शराब मां पियो प्यारबुनि, जंहिंजी महर मुश्क जी हूंदी, ऐं शौक़ीन खे जुगाए त उन्हीअ में शौक़ रखनि। उन जी मिलावत तस्नीम जे पाणीअ मां हूंदी, जो हिकु चश्मो आहे जंहिं मां अल्लाह जा वेझा बाना पीअंदा। बेशक ॾोहारी दुनिया में मोमिननि ते खिलंदा हुआ, ऐं जॾहिं वटाइण लंघंदा हुआ त मोमिननि ते हिकारत करे पाण में मेछूं ॾींदा हुआ, ऐं जॾहिं पंहिंजे घर वारनि ॾांहुं मोटंदा हुआ त ॾाढियूं ख़ुशियूं कंदा मोटंदा हुआ। ऐं जॾहिं मोमिननि खे ॾिसंदा हुआ त चवंदा हुआ त बेशक उहे गुमराह आहिनि, ऐं हक़ीक़त करे उहे मोमिननि ते निगहबान करे न मोकिलिया विया हुआ। तंहिं करे अॼु मोमिन काफ़िरनि ते खिलनि था, तख़्तनि ते वेही निज़ारो कनि था, ऐं चवनि था त काफ़िरनि खे उन्हीअ जो बदिलो ॾिनो वियो आहे छा जेकी उहे कंदा हुआ।